गुज़श्ता रोज सेवन कोर्ट के सामने से दिन दिहाड़े अगवा होने वाले सेवन के रिहायशी इकबाल अबड़ो के वर्सा ने सेवन प्रेस क्लब पहुंचकर एहतजाजी मुजाहरा करते कहा कि सर हमारा ये मुतालबा है कि हमारा भाई मोहम्मद इकबाल अबड़ो कल शाम को अगवा हो गया है। कोई प्राइवेट दो गाड़ी थे उनको उठा के ले गई है। उसके साथ दो बंदे थे मला बिरादरी के, वो भी रात को आज़ाद हो गए। उसने बोले कि ये काशिफ जो है, काशिफ जतोई अकाउंट ऑफिसर है सेवन में, उसने अगवा करवाया है। आज के एहतजाज के हवाले से हमारा ये मुतालबा है कि हमारा बंदा कल दिन दिहाड़े अगवा किया गया है, तो हमारा यही मुतालबा है कि उसको जल्द से जल्द बाजियाब किया जाए। जे हवाले से आयो कल शाम जो 5 साढ़े 5 बजे धारे मुझो भा इकबाल अबड़ो पंहिंजो रोशन मल्ला अब्दुल्ला मल्ला के प्राइवेट गाॾियुनि में जो अगवा कयो वियो। इहा ख़बर न आहे त कंहिंजूं गाॾियूं अगवा करण खां पोइ कंहिं शइ जी ख़बर कोन पई पए त केरु अगवा करे वियो। असांखे 11 साढ़े 11 धारे मल्लाह जा जेके आहिनि अब्दुल्ला मल्ला ऐं पंहिंजो रोशन मल्ला इहे आया, वापसि अची विया। उन्हनि असांखे ॿुधायो त बाबा तव्हांजे भाउ खे काशिफ जतोई जेको अकाउंटेंट आहे टाउन में, उन अगवा करायो आहे पंहिंजे ज़ोर ते। कंहिंजे हथां करायो आहे उहो माना दादू जी पुलिस आहे, उनखां खणायो आहे। हाणे इहा ख़बर न आहे त उनखे छो अगवा करायो आहे, कहिड़ो हुन ते वहिंवार आहे, छा आहे छा न, इहे असांखे का बि ख़बर न आहे। न ई असां काशिफ जतोई खे कॾहिं ॾिठो आहे, न ई असां सुञाणूसि था। मुंहिंजे भाउ जो हुन सां कहिड़ो तालुक़ो का ख़बर न आहे। हू आज़ादु थिए ऐं असां वस वारनि खे चऊं था त इहो असां सां इंसाफ़ कनि ऐं असांजे भाउ खे रिहा कराइनि। ॿी सूरत में न त असां इंडस हाईवे खे ब्लॉक कंदासीं। इकबाल अबड़ो के वर्सा ने वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशरो और दीगर आला हुकाम से मुतालबा करते कहा कि हमारे भाई को 2 दिन के अंदर बाजियाब करवाया जाए, वरना दूसरी सूरत में जब तक इकबाल अबड़ो को आज़ाद नहीं करवाया जाएगा तब तक मजबूरन हमें इंडस हाईवे रोड पर धरना देकर रोड को ब्लॉक कर देंगे। रिपोर्ट माजिद अली कुरैशी, सेवन शरीफ।